अल्लाहु यौमइज़िन बअदुहुम लिबअदिन अदुव्वुन इल्लल मुत्तक़ीन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाह जी नालो वॾो तियमो वॾो आसिरो। अल्लाह जी नालो वॾो तियमो वॾो आसिरो। खालिक तुझे खाद जो करियो पाद न को हाणे नालो रब सदो रहियो आहे रूह में। सुपत भरिया सुपरी कुपत की न करियो थोरन घणन ॾींहन में माण्हू वञन मरियो। साए ते सी कुर्ब करियो जेसी जेरा आयो जहान में। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। निहायत वाजिबुल एहतराम प्यारी जमात सबूरी, अल्लाह साई पंहिंजो फज़ल फरमाए असांखे तव्हांखे पंहिंजे पाक बैत मस्जिद शरीफ में क़ुरान करीम जे ॿुधण लाइ चूंडियो आहे। ही खुशकिस्मत घड़ियूं आहिनि, सआदतमंद घड़ियूं आहिनि जिन घड़ियुनि में अॼु असां तव्हां अल्लाह रसूल जे पाक ज़िक्र के ॿुधण लाइ गॾु थिया हूं। इंशाअल्लाह कुछ घड़ियूं क़ुरान सुन्नत जूं बरकतूं हासिल करे बाद में सब गॾिजी धणीअ दर दुआ लाइ हथ खणंदासीं। शाल रब करीम असांजी तव्हांजी हाज़िरी पंहिंजे दरबार में क़बूल फरमाए। दोस्तों, हिन दुनिया में इंसान जूं ज़रूरतूं हिन जहान में इंसान के जीण जे लाइ ज़रूरी सामान जूं ॾींहुं राति ज़रूरतूं। हर इंसान पंहिंजनि ज़रूरतुनि, पंहिंजनि उमेदुनि, पंहिंजनि ख्वाहिशुनि, पंहिंजे दुनिया जे सामान गॾु करण में मसरूफ़। तो कॾहिं कॾहिं इंसान पंहिंजूं ज़रूरतूं जाइज़ तरीक़े सां गॾु कंदो आहे, पर कॾहिं कॾहिं इंसान हक़ सच जा लीका लताड़े नाजाइज़ तरीक़े सां बि हिन दुनिया में पंहिंजो सामान गॾु कंदो आहे। पर अल्लाह ताला क़ुरान करीम में असांखे सम्झायो, मुंहिंजा बाना सॼी ज़मीन जा खज़ाना तो वटि अची वञनि, हिन ज़मीन जे खज़ाननि जो तूं मालिक बणिजी वञ, पोइ बि ॿुधी छॾ दुनिया कलील, दुनिया थोरी।
इहो सामान थोड़ो आहे इन जे करे तो जे मथो हक़ा बल तुसिरून अल हयात दुनिया वल आखिरत खैरु व अबका। ऐ मुंहिंजा बाला इन थोड़े सामान जे करे पंहिंजी आखिरत खे बर्बाद न कर। चंद ॾींहंनि जे ख़ुशियुनि जे लाइ हमेशा वारियूं ख़ुशियूं पंहिंजो रायगान न विञाए। इन जे करे तो जे मथो हक़ा जॾहिं बि अल्लाह खां दुआ घुरी चवंदो कर रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसनतन व किना अज़ाबन नार। ऐ असांजा रब करीम, ऐ असांजा मालिक, असांजा पालनहार, हिन दुनिया में मूंखे दुनिया जूं भलायूं नसीब फरमाए। दुनिया जो भलायूं नसीब फरमाए। अल्लाह आखिरत में मूंखे आखिरत जो भलायूं नसीब फरमाए। ऐं जेको हिन दुनिया जो जहान जॾहिं फना थिए क़यामत वारे ॾींहुं मूंखे बाहि जे अज़ाब खां पनाह में रखजा। त मुंहिंजा भाउ ही जेके गॾिजाणियूं आहिनि, ही जेके कचहरियूं आहिनि, जॾहिं बानो हिननि गॾिजाणियुनि में हिननि कचहरियुनि में ईंदो आहे ऐं क़ुरान सुन्नत जे बरकतुनि खे हासिल कंदो आहे त पोइ अल्लाह जो कुरान वफादार कलाम आहे। जॾहिं इंसान कब्र में दफन थींदो मिट पंहिंजा मोटी वेंदा पर कुरान कब्र में भी करम फरमाईंदो आहे। इन उम्मीद ते बस ॿ ॻाल्हियूं अवां जे नज़र कंदासीं। नंढड़ा ॿार इहे बेसमझ आहिनि, इन्हनि जे मथां मयार न रखो। अवां जेके अहले इल्म अक़लमंद अवां मूंसां मुखातिब थियो त ॿ ॻाल्हियूं सिखी वठूं। दुरूद गॾिजी पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या मुझे महबूब रहमतल लिल आलमीन जे खिदमत में एक गुलाम हाजिर थियो। पंहिंजे प्यारे नबी सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अर्ज़ करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐ मुंहिंजा आका मां कुर्बान वञा। हिकु मामलो ॾिठो थम ॿुधो थम पर समझी नथो सघां। अवा समझायो हाणे फरमायो छा ॾिसी आयो ही जैसे हिकिड़ो अहिड़ो मामलो मूंसां पेश आयो आहे जेको पंहिंजे अकुल इल्म सां समझी न सघियुमि। वो कुरान समझाए थो फसअलू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तअलमून। ऐ मुंहिंजा बाला जेका ॻाल्हि तव्हांखे सम्झ में न अचे पाण नथा समझी सघो त पोइ तव्हांजे मथो हक़ आहे त पढ़ियलनि खां पुछंदा कयो, इल्म वारनि खां वठंदा कयो। हिन करे पुछनि से पसंदि पुछंदे त मंज़िल खे माणींदे जेतो पुछनि से पसंदि जॾहिं तॾहिं प्रिय खे डोरी दियूं ॾिसनि अङण अजीब जा। मुझे महबूब रहमतल लिल आलमीन जे रहमत तो कुर्बान वजा। दिल पर हुजूर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिदमत में अर्ज़ तो करे आका पंहिंजे अकुल इल्म सां समझी न सघियो आया। अवा समझायो वार फरमांदा छा ॾिठो थी छा ॿुधो थी। अर्ज़ तो करे आका मां उठनि जो मालिक आया। उठ मुंहिंजी मिल्कियत आहिनि, झंग में चरंदा आहिनि, झंग में वियामंदा आहिनि, उते वधंदा आहिनि। मूंखे सिक लॻी त मुंहिंजी मिल्कियत मुझो माला मुझा उठन वनी सुध समाल नहीं अता। आका पंहिंजे घर को सुबह जो निकरी वे जने पंहिंजे उठन में पंहिंजे माल में फत में पंहिंजा उठ ॾिठा ॾाढू ॾिठ में गोरा ॾिठ में तोड़ा ॾिठ में ॾाढी दिल ख़ुश थी पई। मुंहिंजी ज़ाहिरी दुनिया जो सामान हो, मुंहिंजी मिल्कियत हुई। आका ॾिसंदे ॾिसंदे शाम थी वई। पोइ जॾहिं घर यादि पियो शाम जे टाइम में उतो उथी मां पंहिंजे घर जे तरफ़ रवानो थियो। जॾहिं ॻोठ ॾे अचां पियो मदीने पाक पहुचण खां पहिरीं सिज जग ते लही वियो, राति थी वई। पोइ तव्हांजो हुक्म आहे त ॾींहं जो सफ़र कंदा कयो, राति जो आराम कंदा कयो।
रात अल्लाह से आराम जे लाए निंड सुकून जे लाए पैदा फरमाई अवा रात जिते भी पहुंचे रही पौधा कयो ऐ मुझे महबूब जा साहब भले शहर का ॿाहिरां रात पौंदी उते रही पौधा आका पो सोचो मत हुजूर जो हुक्म रही पो माइते अकेलो झंग में बस लीको कडी सुने पियो में थोरो टाइम गुज़रियो त मुझे भिक में हिकड़ो आवाज अचण लगो ओ चमन वारो चवे पियो और कयो त पढ़े पियो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। ये लफ्ज़ वो कुरान करीम जा बुधा उठी वे केरा कुरान पढ़ण वारो मुझा साईं मुझे भर में केरो होई कोन अब हिन पासे जगह पई आ अॻिते वधी अचो हेॾा अचो हिन पासे अचो हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी खिदमत में हिकिड़ो शख्स हली आयो था मुझा साईं जेको साबू पोसा गॾु ॾिसो था एने मुंहिंजो बिच सॼो भेलाए सॼो माल मुंहिंजे बिच में अल्लाह जे नबी पुछो बादे खबर तो इन जो बिच छो भेला जासे मां इन जो बिच माल को सुकायो में इन जो बिच भेलाए जे छो भेलाई इसे तगते पोखियो मुझे मतो केड़ी मयार आ रस्ते तो सब को गुजरंदो हुन का पूछे अबा तो तगते पोखियो जाजे आ सही अबा को तगते न हुजे आ त पो तो जो बिच सलामत पर कुछ बाहर अगते जगह आए पर जे तगते वेठा हो त पासे वारन जी पारत हुजे चौ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या उठी वेठो केर तो कुरान पढ़े पढ़ण वारे खे न ॾिठो आवाज़ ॿुधा थो पियो ऐं मुंहिंजा सोना नबी वरी सुम्ही पियो में थोरी देर खां पोइ वरी आवाज़ अचण लॻो अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफ़ूर। तो उठी वेठो में पढ़ण वारो पढ़ंदो रहियो समूरो कुरान करीम जे तिलावत जो आवाज़ ॿुधंदो रहियो ऐं मुंहिंजा दिलबर हबीब सूरत मुल्क तबारकल्लज़ी पढ़ण वारो पढ़े पियो मां ॿुधंदो रहियो में जॾहिं सुबुह जो सिज उभिरियो पंहिंजे घर कोन वियो हा अव्वल बार रहमत वारे रसूल जे दर ते हाज़िर थियो आका केर हो कुरान पढ़ण वारो मदीने जे साईं फरमायो तो जे भर में हिकड़ी कब्र ही कब्र वारो कब्र में कुरान पियो आहे तवज्जो जागो था अज इल्म जो दौर आ अज इलेक्ट्रिकल जो दौर आ अज मक़नातीसी कुव्वत जो दौर आ दुनिया पंहिंजे इल्म कमाल सां उरूज ते पहुती आ इंसान जे तो कब्र में छॾे अचो उते पहुचायो से बस हाणे तव्हां को टुटो तव्हां जो ताल्लुक खत्म ये नाहे रहमत वारे हुजूर फरमायो हर जुमे जे ॾींहुं मुक़ाम ते वेंदा काॾे वेंदा कयो असा होटल ते रोज वेंदासीं अथु चाहे जो एक होटल ते वेंदा कॾहिं कॾहिं दगन रोडन रात रात में 1 बजे 2 बजे मजबूरी हूंदी आ वेहण जे लाइ हिकु अधो आयो परे खां दखल वारे खे आंगुर मथे गणी पंहिंजे आंगुर खे मूं पुछो दखल वारे को अदाए छा थो चए इहो थो चए त सॼी चाहे न ॿिए चयो हिकु अधु बि ओधारे हिन सां बि असांखे हलणो थो पवे पियो गौर कर सॼो ॾींहुं होटलनि ते वेठा हो होताकनि में वेठा हो शहरनि मार्केटनि में वेठा हो पीर मियाई से जो चक्कर ॼणो आहे कमाल तेरे इस्लाम ते हलणो आहे थोड़ा चार हलणो मदीने जे साईं फरमायो जुमे जे ॾींहुं फजर जी नमाज़ पढ़ी मुक़ाम ते वेंदा विसारे छॾियो रहमत वारे नबी जो तरीक़ो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसनह हुजूर फरमायो त तव्हांजे लाइ भलाई मुंहिंजे कुरान करीम जो फ़ैसिलो आहे त तव्हां जे हक़ में भलाई रब करीम सोने नबी जे तरीक़े में भलाई रखी आहे अल्लाह जे हबीब जो तरीक़ो मुंहिंजे प्रिय जो मामूल मुबारक हो रहमत लिल आलमीन जुमे जे ॾींहुं
जन्नतुल बकी कब्रिस्तान में तशरीफ खड़ी वीदा रहमतुल लिल आलमीन जी ज़ात पाक फरमाइनि था पिया जदे तवा कब्रिस्तान में वीदा हो त पोइ तवा जे मथो हक़ उते वञी करे कब्रुनि वारनि खे सलाम कंदा कयो अवा अस्सलाम अलैकुम चवंदा कयो पोइ कब्रुनि वारा तव्हां खे कब्रुनि मां सलाम जो जवाब ॾींदा पर जेकॾहिं दुनिया में ॾिठल हूंदा त तव्हां खे सुञाणंदा बि आहिनि अल्लाह जे क़ुरान करीम असांखे जेको दॻु ॾेखारियो मुंहिंजे सोने नबी जो जेको तरीक़ो आहे हुज़ूर फरमाइनि था रजुल यअरिफुहु फिद्दुनिया वसल्लम अलैहि रद्द अलैहि सलाम क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवा कबि मोमिन जे क़ब्र ते वेंदो सलाम चवंदो जे दुनिया में ॾिठल आहे रजुल यअरिफुहु फिद्दुनिया वसल्लम अलैहि रद्द अलैहि सलाम अवा उनखे सलाम चवंदो त सलाम जो जवाब मिली अल्लामा इस्माइल हक़ी तफसीर रूहुल बयान में ने हदीस के बयान कयो अहसनुल बयान में इन हदीस पाक के बयान कयो वयो पर मजे जेड़ी गाल अल्लामा अशरफ अली साहिब बहिश्ती ज़ेवर में इन हदीस पाक के बयान कयो अल्लाह जो नबी फरमाए त कब्रिस्तान मुकाम ते वीदा कयो कब्रुनि वारनि खे सलाम चवंदा कयो पर खास करे पंहिंजे अबे अम्मा जे मज़ार ते अगर जे कदे अमर जिंदा अबो फौत थियो त अबे जी क़ब्र ते वञो अगर अबो जे कदे जिंदा अमर फौत थी त माउ जे क़ब्र ते वञो पर जे कदे ॿई फौत थी विया त ॿिन्ही जे क़ब्र ते वीदो कर पर कहे अर्ज़ कयो आका मां कुर्बान वञा या रसूल अल्लाह मां नंढड़ो हुयो मां मासूम हुयो मूंखे ख़बर कान्हे त मुंहिंजे अबे जी क़ब्र किथे आहे मुंहिंजे अम्मा जी मदार किथे आहे या रसूल अल्लाह मां कीअं कया छा कया पाण फरमाइनि था पोइ हिकु तरीक़ो ही बि आहे तो कह बि हिकु मुक़ाम ते हलियो वञो उते वञी करे मुक़ाम में बीही लीका कदम किरास ठाहे उन लीकनि ते बीही करे रुगो तसव्वुर कंदो कर मुंहिंजा अल्लाह हे लीको मुंहिंजे अबे जी क़ब्र आहे हे लीको मुंहिंजे अमर जी क़ब्र आहे उन लीकनि ते बीहण तुंहिंजो कमु आहे तुंहिंजे दुआउनि खे क़बूल करणु मुंहिंजे अल्लाह जो कमु आहे कब्र वारो कुरान पियो पढ़े पंहिंजे कब्र मां कुरान पाक जी आवाज़ तिलावत तो ॿुधो आहे जेकॾहिं तॾहिं पढ़नि पिया त अॼु बि सिलसिलो बंद त कोन्हे असांजो नबी हयातुन नबी आहे असांजो नबी हर मुस्लमान सां गॾु आहे क़ुरान जो फ़ैसिलो आहे फरमाए थो वअलमू अन्न फीकुम रसूलल्लाह ऐं दुनिया वारो तव्हां जिते बि हुजो उते मुंहिंजो महबूब तव्हां में आहे पर अञा क़ुरान करीम समझाए थो अन्नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम ऐं दुनिया वारो मुंहिंजो सुहिणो हबीब मुंहिंजो प्यारो नबी तव्हां खे साह खां वधीक वेझो आहे खुद रहमत वारे हबीब जो पंहिंजो फरमान मुबारक मुंहिंजे प्रिय जी मुस्तनद हदीस पाक आहे सरकार पंहिंजे गुलामनि जे विच में पाण फरमाइनि था अन्नी औला बिकुल्ल मुमिनिन मिन नफ्सिही ऐं मुंहिंजा गुलाम मां तव्हां सभिनी खे पंहिंजे साह खां वधीक वेझो सभिनी गॾिजी चयो कालू भला लबैक या रसूल अल्लाह तू असां सभिनी खे वेझो आहे तूं जेकॾहिं अल्लाह जो महबूब परे कोन्हे त पोइ दुनिया जा सॾ दुनिया खे पोइ ॿुधाए अॻ में दर्द जी दाह तूं हुज़ूर जे दर ते करे त ॾिस प्रिय खे सॾु करे त ॾिस मुंहिंजे रहमत वारे हबीब सां तूं असांजो जेको रिश्तो जुड़ियल आहे क़ुरान करीम सम्झायो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम अल्लाह जो महबूब मेहरबान हरीसा रऊफा रहीमा कल अज सुबाने दुनिया में कब्र में क़यामत में अगर आखिरत में जब छुटंदो तो सबके रसूलुल्लाह हक थी मुझे प्रिय सा प्यार पर रहमत वारे नबी जे दर ते अचो साग सब सौला थी पवंदई और दुरूद पढ़ो त बगाड़ियूं सिखी वठो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह
मुझे महबूब जा गुलाम असहाबन जो तरीको तो बोलियो हुजूर जे खिदमत में हजरत उस्मान गनी हाज़िर या रसूल अल्लाह अज दिल घुरियो आ त मुजी दावत कबूल फरमायो हालांकि बे जिले जो न हो तो लारकाने मो खेर पुरायो कंबर मो शहदाद कोट आयो न ये न हो तो कश्मीर खा कराची आयो या तवा जो मोरे खानो छेरे उनई गोठ में हिक घिटिय में मुझे महबूब जे दरबारी तबी घिटिय में उस्मान गनी जेको सुबह जो गड मथद गड शाम गड रात गड दीव गड तो दावत जो बाकी सबब कहिड़ो सबब छा हो असहाब रसूल जो तरीको हो असहाबन जो अकीदो हो त असा जो नबी हयातुल सहाबा जो अकीदो हो सैयदना सिद्दीक अकबर जो ज़मानो मुबारक पढ़ो अल्लाह अकबर करे हिन दुनिया दा मिसाल फरमाए पिया हिन दुनिया दा आखिरी ज़मानो मुबारक आखिरी पोया अयाम बाकी रहा हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु उन वक्त पंहिंजे महबूब जे सहाबा सां मुखातिब थी हेॾे होॾे निहारे पुछे थो त मौला अली किथे आ जमात सां मुखातिबा हैदर इकरार किथे आ त मौला अली फरमायो ऐ सिद्दीक मां त हाज़िर वेठो आया मां त गॾु आया हजरत अबू बकर सिद्दीक अर्ज़ो करे मौला अली शेरे खुदा के अली लगे थो त हिन दुनिया ते घणो टाइम न रही सघंदो में चंद ॾींहनि में मां दुनिया तां हिन वक्त पर्दे फरमाइण वारो आया पर ॿुधी छॾियो जॾहिं मुंहिंजो विसाल थिए मुंहिंजी वफ़ात थिए अली मूंखे गुस्ल तड़ तूं हैदर इकरार ॾी तड़ मुखे तू ॾिजाए सिद्दीक अकबर अर्ज़ कयो ऐं मौला अली खां कहे पुछो पोए ज़माने में सीरत ज़ियाउल नबी जे अंदर अल्लामा पीर करम शाह अज़हरी लिखे थो पियो त कहे मौला अली खां पुछो सैयदना सिद्दीक अकबर जे मामलात में आखिरी ज़माना पाण फरमायो हिकु मिसाल ॾेई मां तव्हांखे समझाया थो जॾहिं रहमत वारे हबीब मेराज वारी रात बैतुल मुक़द्दस में विया उते अल्लाह सभिनी नबियनि खे घुरायो सब रसूल आदम नबी का वठी हजरत ईसा अलैहिस्सलाम ताई ऐ उहे पंहिंजे कब्रनि में हा पंहिंजे मज़ारात में हा उता उठी फलस्तीन लबनान यरूशलेम मस्जिद अक्सा उन बैतुल मुक़द्दस में जे गॾु थिया गॾु थियण जो अजीब मामलो हो मौला अली फरमाए तो उते जो गॾु थिया उन वक्त में सब मस्जिद जे अंदर जेके मापी सघिया जेके ॿाहिरि त ॿाहिरि बीठा के सॼे के खॿे अल्लज़ी बारकना हौलहू अंदर बरकत सॼे बरकत खॿे बरकत अॻियों बरकत चौधारी बरकत या बारकना चारे तरफ बरकत छाजी ही इन जे करे जो नबियन जी जमात तमाम घणी ही अंदर भी नबी अगिया भी रसूल सजे भी रसूल खबे भी रसूल चारे पासा नबी हा और उन वक्त में सब सिफू बदी बीठा मुसल्लो खाली हो आवाज मस्जिद के मेहराब घड़ा जी सही अदा जन ॾिठो आ वो ॿुधाए भला जेको पेशवा मां उहो ई ॿुधाए ब मेहराब हिकु भला खोड़न जे शहर में जेतिरियूं मस्जिदूं उन्हनि मां मस्जिद के मेहराब घड़ा जी धरतीअ ते सिर्फ़ हिकिड़ी मस्जिद आहे जेके ब मेहराब ज़मीन ते मस्जिद हिक्का जेके मेहराब उन जो नालो आहे मस्जिद क़िबलतैन नालो आहे मस्जिद क़िबलतैन टिन क़िबलन वारी मस्जिद जो क़िबलो हिकु या आयो अला आयो ई कोन मूंखे सेखारियो ॿ ॻाल्हियूं अवां खां सिखण जो मौक़ो मिलियो आहे मस्जिद जो क़िबलो त हिकु आहे न हिते जो असां तव्हां निमाज़ पढ़ंदासीं त मुंहुं मेहराब ॾे कंदासीं या हिन दरवाज़े ॾे कंदासीं हालांकि मस्जिद जो सब दीवारियूं इज्जत वारियूं करियूं इज्जत वारियूं अर्श इज्जत वारो खुदा महबूब अचन था पिया रहमत वारा हबीब बहरारी जो इलाइक़ो वा हिकु शख्स मस्जिद में बुहारी धोड़े पियो खुदा महबूब रहमत लिल आलमीन जी ज़ात भी रहा जॾहिं बुहारी दार बुहारी ॾिने हुजूर उनखे सॾु था कनि ॿाहिरि अचो जॾहिं ॿाहिरि निकिरी आयो मुंहिंजे रहमत वारे हबीब फरमायो त कुझु वेझो थियो पाण फरमाए अञा वेझो थी अञा वेझो थियो हुजूर फरमाए अञा वेझो
वेझो वेझो वेझो अॻियो अचे बीठो हुजूर फरमाए वञा परे ही दिल थी घुरे त वेझो थी हैरान बीहजी वियो मुंहिंजा साईं अॻिते वेझो ई तुम बेअदबी थी पवंदी इन करे जो मां मजबूर आ मुंहिंजे जिस्म ते मिटी आ मुंहिंजे जिस्म ते गुबार आ मुंहिंजे जिस्म ते धूड़ लॻी पई आ इन जे क़ाबिल नथो सम्झा जो काॾे अल्लाह जो रसूल काॾे काइनात जो सरदार किथे मां हिकिड़ो अदना गरीब मुस्लिम आहे गुनहगार अव्हां जे जिस्म पाक सां पाण खे टच कया इन जे क़ाबिल ई पाण खे नथो सम्झा हुजूर फरमाइनि था ठीक आहे अगर तू अॻिते नथो अची त असां पाण था अॻिते ये करे सरकार अॻिते थी उनखे भाकुर पाए उनजे पेशानीअ ते चुमी ॾेई फरमाइनि था तोसां हे प्यार नाहे तुंहिंजे जिस्म ते मस्जिद जी मिटी आहे हे मोहब्बत सां मस्जिद जे मिटीअ सां करे असा जेका तोखे चुमी ॾिनी आहे तुंहिंजे जिस्म ते मस्जिद जी मिटी आहे जॾहिं मस्जिद जी मिटी बि शान वारी आहे त पोइ हेॾे मुंहुं करे निमाज़ छो नथा पढ़ो हेॾो बि त मस्जिद आहे हेॾे मुंहुं नथा कयो हेॾे बि मस्जिद आहे हेॾे पासे मुंहुं न मेहराब जे मुंहुं हिकमत कहिड़ी आहे सबब कहिड़ो आहे और कर फिक्र कर सम्झण जी कोशिश कर तक जूं ॻाल्हियूं न ॿुधा अॻ में पीएचडी कर कमीशन कर दीन सिख पोइ खे सेखार खुदा रा इस्लाम जे बरकतुनि सां जुड़ी पओ त पोइ हीअ दुनिया बि कामयाब आहे शाथे अल्लाह जा महबूब कुर्बान रहमत वारे मौला अली शेर खुदा फरमायो त मस्जिद अक्सा उनी मस्जिद में नबियन जी जमात ही पर मुसल्लो खाली हो मुसल्ला मेहराब हिक मस्जिद के आहिन पर उते बि हिन वक्त मो हिकड़े भई मेहराब ना लंदा हले हाणे उते लाइन हिकड़े पासे आ रुख हिकड़े पासे आ मस्जिद क़िबलतैन जिते मस्जिद अक्सा खां मस्जिद हराम जो हुक्म मिलियो हो तक़ल्लुब वजहिक फिस समा फलनुवल्लियन्नक क़िबलतन तर्दाहा मुस्लमान गौर कर मस्जिद जे अंदर बरकतूं मस्जिद जे अंदर रहमतूं त मुसल्लो खाली हो सब नबी रसूल मौजूद हा पर कंहिंखे अॻिते वधण जी इजाज़त नहीं मुसल्ले ते बीहण जी मोकल कान्हे इमामत करण जी इजाज़त कान्हे अदा इमामत केरु कराए आदम नबी के भी इंतजार हो तो इमाम अचे तो नमाज पढ़ो हजरत इब्राहिम खलील के इंतजार हो हजरत नूह नबी के इंतजार हो हजरत इलियास अलैहिस्सलाम सिफ में बीठो आ हजरत ज़करिया अलैहिस्सलाम जमात जे विच में बीठो आ सब इंतजार पिया कन पर कंहिंखे भी इजाजत न हुई त को अॻिते अचे कुर्बान मुंहिंजा महबूब तुंहिंजे मक़ाम जे मथा ओ दिल पर हबीब जो मक़ाम हालांकि सब नबी शान वारा हा सब नबी वॾी इज्जत वारा हा वॾे मान मर्तबे वारा हा पर तुंहिंजे मुंहिंजे आका जो मक़ाम सभिनी खां निरालो आहे अदा कहे न बे नबी रखियो पेरुला मकान ते जीअं हबीब तो कयो सैरुला मकान ते कहे न बे नबी रखियो पेरुला मकान ते जीअं हबीब तो कयो सैरुला मकान ते जीअं हबीब तो कयो सैरुला मकान ते जग बि सो निरालो हो 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 वाह मुस्तफा वाह मुस्तफा वाह मुस्तफा ला मकान शाके चौंदा हो मकान शाके कुछ पढ़ल बि वेठा हिन बरनिहार आलिम ऐं हाफ़िज़ वेठा नवाजे कचहरीअ में अॼु अवां महेसर ॿार खुशकिस्मत हो जो अवां जे ॻोठ जे अंदर मुंहिंजे महबूब जे दीन जा आलिम ऐं क़ुरान जा कारी मेहमान मेहमान कहे नसीब वारे ॾे ईंदो आहे पर अॼु मेहमान बि मुअज़्ज़िज़ अवां जे ॻोठ में हाणे ही उलमा तव्हांखे सम्झाईंदा मकान छा आहे ला मकान छा आहे मुंहिंजे महबूब जे लाइ मकान बि इज़्ज़त आहे त ला मकान बि इज़्ज़त आहे गौर कर मुस्लमान तवज्जो कर मुंहिंजे दिल पर हबीब जे मक़ाम दा त उन वक़्त में सभु नबी पोइते हा सैयदना सिद्दीक़ अकबर जी अज़मत कुर्बान मौला अली फरमाए थो पियो उन वक़्त में जीअं रहमत लिल आलमीन जे लाइ मुसल्लो खाली हो सब नबी पोइते बीठा ये नबियन जो इमाम बणियो त तो जो मुंहिंजो आका मिठड़ो मोहम्मद करीम आहे
इमामत कराने वारो रसूलुल्लाह जेको इमामुल अंबिया खत्मुर रसूल बनजी आयो नबियन जो इमाम बनजी आयो ऐ वजह से सब नबी पोइते बीठा हुजूर मुसल्ले से बीठा मौला अली फरमाए तो जदे मुझे प्रिय जो आखिरी ज़मानो मुबारक हो आखिरी अयाम हालांकि हर ज़मानो हुजूर जो भूल जी वञो अज भी ज़मानो रसूलुल्लाह जो असा जो नबी हयातुल नबिया पर जॾहिं ज़ाहिरी दुनिया दा पर्दो फरमाइनि पिया पंहिंजे मज़ार मुबारक में तशरीफ़ वठी वञण जे दौरान गुंबद खज़रा में तशरीफ़ वठी वञण जे दौरान उन ज़माने में मौला अली फरमाए तो जमात असहाबन जी मस्जिद में मौजूद हुई मुसल्लो खाली मुसल्ले ते केर होते अरे कह के जुर्रत कोन पई थे अल्लाह जो हबीब पाजे घर जमात मस्जिद में मुसल्लो पढ़ाए सजी जमात हेडे ओडे निहारे अदा बिलाल लबैक बिलाल मेहरबानी कर मुझे प्रिय के बुधाए त से नमाज जो टाइम थी जमात इंतजार में आ नमाज अल्लाह जो फर्ज आ इन हिक फर्ज के अदा कयो बाकी कम सब पाण ही ठही इन सलात तन्हा अनिल फहशाए वल मुनकर कुरान पाक जो फैसलो आ अना तू नमाज पढ़ दे त नमाज तोखे रोकी नी काडे वजन को रोकी दी टाइम नमाज जो थी वियो तो होटल ते वजन का रोकी दी गलत कम का रोकी दी पांच कमन का रोकी दी गुनाह गलत का तो दिले डाल पड़जी पवते तू नमाज मोहब्बत सा पढ़ो त दुनिया जो गीबतू दुनिया जो परेशानियों दुनिया जो तकलीफ पाण मुरादो दूर थी वेंदियो मदीने जा साईं फरमाइन था जे करे घुरी तो तुझे रोज़ी में बरकत थे रिज़्क में बरकत थे तो सुबह जी नमाज जमात सा पढ़दो करे छो त रोज़ी मिलंदी सुबह हमारे टाइम ते फिस्समा रिज़्कुकुम अल्लाह ताला कुरान पाक में फरमाता रोज़ी तवाके आसमान में मिलंदी आ हर इंसान जे लाइ आसमान खा जेके दरवाजा खुलियल हन एक दरवाजे में रोज़ी मिलंदी आ बे दरवाजे में नेक अमल मथे वींदा हन वो रोज़ी वारो दरवाजो फजर वारे टाइम ते खुलंदो आ तो तवा ते हक़ आहे जॾहिं रात जो टाइम आ सुबह जो सिजदो उभरे तवा निंड मां उथंदा कयो उथी करे वुज़ू करे अल्लाह जे बैत मस्जिद में अचे फजर जी नमाज़ आवाज़ जमात सा पढ़दो त रोज़ीअ जो दरवाजो खुलंदो उन में बरकतूं बि थींदियूं रहमतूं बि थी पवंदियूं जॾहिं अल्लाह जे दर ते हाज़िर थींदो तव्हांजे रोज़ीअ में बरकत पवंदी तव्हांजे रिज़्क में बरकत पवंदी कर्ज़ लही वेंदा दुख लही वेंदा अल्लाह जे घर में अचण सां सभु कम पाण मुरादा बणिजी जेकॾहिं तव्हां चाहियो था त मुंहिंजे चेहरे जो नूर सलामत रहे पहरी जी नमाज़ जमात सां पढ़ जे कब्र में नूर अचे त पहरी जमात सां पढ़ पर जे दुश्मन दुनिया ते न हुजे अगर दुश्मन आहे त दोस्त बणिजी वञे ठहे ई नथो मगरिब जी नमाज़ सांझीअ वारी नमाज़ इहा जमात सां पढ़ दुश्मन तुंहिंजा दोस्त बणिजी पवंदा पर जे चाही तो त खौफ ख़त्म थिए टेंशन ख़त्म थिए परेशानियूं ख़त्म थियनि सोमवारी जी नमाज़ जमात सां पढ़ंदे रब करीम तोखे सुकून अता फरमाईंदो तोखे इत्मीनान मिली पवंदो अता क़यामत ॾींहुं जन्नत ॾे नमाज़ी नाज़ सां लदा क़यामत ॾींहुं जन्नत ॾे नमाज़ी नाज़ सां लदा उते न पेन नाज़ ने मिठन खारल जो छा थींदो मुझा अल्लाह महशर में मुझा अल्लाह महशर में सजावारल जो छा थींदो दुआ नेकल जो पासो पर गुनहगारल जो छा थींदो मुझा अल्लाह महशर में जिते वींदा से अता मुला नमाज जी गाल कर शरिया नमाज जी अज जिते वञूं था अग में था चवण से खुदा वास्ते नमाज जी गाल सागा मां
मानू के मजबूर कंदा हा सिर को जबा दे घर के खबर आना जो फरदा गई कपा उन तमन के मोट ठीक है तई न कहिया एक पढ़दा कोन बड़ी पढ़दड़ के मथा तरह तरह ताना टंक जो कुरान समझाए तो ज़ुबान जे मथो कंट्रोल कर या ज़ुबान खुदा जी नेमत दे अलम नजअल लहू ऐनैन व लिसान व शफतैन व हदैनाहु नजदैन अल्लाह ताला फरमाए बाना मुझो मेहरबानी तो बोल सननाए अखूनी न्यू थमाए गाहान देले तो के ज़ुबान दिनिया इन ज़ुबान के बसीगार चपड़ना इनके ढक ढक्यो थमे या मुझी मेहरबानी थी इन ज़ुबान सा के हिसाब न पचाई दो करे इन ज़ुबान सा पूर किला की मत चुगलियो न कंदो करे अल्लाह जे कुरान करीम सा के समझायो आ मुझे रात जो टाइम थे फजर जो इंतजार कंदो करे जरे सुबह जो सजनो भरंदो त पखी बे आखेरा छडी दान अदा हिक बे के चवंदावी दान रात वही सुबह थियो अखिन खोलिया पखा किन मेरा मार कमोती किन मेरा कखा मिला दिन के लखा जन आसन लाथी अलाहमा बोला अली के सिद्दीक़ अकबर अर्ज़ कवाली मुझे ला गुस्ल तो खे जड़ो आ तड़ जाए जदे मुझो जनाज़ो पड़ी वञो मुझो जनाज़ो मुकाम दे न खणी हल अदा जनाज़े पण खां पोइ मयत काॾे खणी हलंदा आहियूं जी मुकाम दे मोए पुजाने मैयत सी तकड़ कन तमाम ढाडी तकड़ हुंदी आ मोए पुजाने मैयत सी तकड़ कन तमाम खड़ खड़ वाई वात में वनी मंजिल कन मुकाम हारे भज मदीने जा जाम यो आसी तुझे आसरे अल्लाह अकबर सबको मुकाम दे वींदो पर सिद्दीक़ अकबर अर्ज़ो करे अली मुझो जनाज़ो मुकाम दे न खणी हलजो से काडे खणी हलो रहमत लिल आलमीन जे रोज़े पाक ते खणी हलजो हुजूर जे रोज़े पाक ते जदे हलो मुझे महबूब जे रोज़े पाक जे फिक्र में उन वक्त में सरकार जो जेको है मौजूद गुंबद इहो न हो सिर्फ हिकिड़ो नंढड़ो कमरो हो जे जूं भितियूं बग़ैर गारे जे ठहियल हो ये सिरुनि जे मथां सिर्फ ओसारी थियल ही ऐं उन जो दरवाज़ो लॻल हो बंदि हुयो सिद्दीक़ अकबर अर्ज़ो करे त मुंहिंजो जनाज़ो दर ते रखी पोइ तव्हां मुंहिंजे महबूब रहमत वारे हबीब जे दरबार में अर्ज़ कजो सॾु कजो त आका अवाजो गुलाम हजरत अबू बकर सिद्दीक हाज़िर आहे अगर जे कदे मुखे इजाजत मिले मुझा रहमत वारा हबीब पंहिंजे मज़ार मुबारक मां मुखे सॾु कज ऐं दरवाज़ो पाण खुली पए त पोइ अंदर दाख़िल सुभान अल्लाह मुखे अंदर जगह ॾिजो पर जे दर बि न खुले ऐं सॾु बि न थिए त पोइ जन्नतुल बकी मुस्लमाननि जे मुक़ाम में मुखे दफ़न आए तवज्जो हे जेके मदरसन में वेठा हाणे सॼो ॾींहुं हंधु कुले ते हलो असांजो बि ॾींहुं राति सफ़र आहे ॾींहुं राति ख़बर न हूंदी आहे त सिज किथे उभरंदो पर कॾहिं हंधु खणी घरों त कोन निकिता अज को कुछ साल अग में हिकिड़ो अदो मूंसां गॾु हूंदो हमेशा मीलाद जे जलसन में पोइ जिथे वञूं पुछां त तोखे छा खपे मूंखे चए हंधु जिथे पहुचूं था पहुचण सां हंधु अञा वाए बि न थियो लॻे थो त तूं हंधु को घरों खणी निकिरंदे इन्हनि खे हंधु कुलनि ते ख़ुदा हिदायत कंदो सम्झ ॾींदो जॾहिं महबूब जे दीन जो कमु कंदे ख़ल्क़ तुंहिंजे पुठियां हाजत ते रीसूं कंदा दुनिया तोखे इज़त ॾींदी पर तोखे इत्बादी कोन्हे को तोखे तवक्कल कोन्हे भरवसो कोने मुशरिक वरे खानो शिरक थो करी अल्लाह जे मथा तुंहिंजी तवक्कल कोने भरवसो कोने तॾहिं किथड़ी बि गॾु थी त तौब पंहिंजो पाण सां गॾु खयूं थो हली पियो मुस्लमान भाउ गौर कर फिक्र कर मोमिननि जी माउ हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा मुंहिंजे दिल पर हबीब सां गॾु वेही अर्ज़ करे या रसूल अल्लाह अॼु मुंहिंजी दिल घुरे थी पई मां दुआ घुरां तव्हां आमीन चओ
दुआ तू करनी आमीन सा हां सही ये नथी जे तवा दुआ करो मा आमीन तवा से दुआ मा घुरा आमीन तवा हुजूर फरमाया दुआ घुर हजरत अम्मा आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु तआला अन्हा दुआ दी घुरे ऐ मुजा अल्लाह ऐ जहान दा पालनहार जॾहिं आखिरी ज़मानो थे जेके मुझे सोने नबी जे दीन दा आलिम हूंदा जेके तबलीग कंदा जेके दीन जी खिदमत कंदा जेके दीन जे इशाअत खे फ़रोग़ ॾींदा जेके दीन जे तदवीर खे अॻिते वधाईंदा ऐं मुंहिंजा अल्लाह उन्हनि खे घर बि हूंदा उन्हनि खे पंहिंजा बच्चा बि हूंदा उन्हनि खे पुट बि हूंदा न्याणियूं बि हूंदियूं अबो अम्मा भाउर भेनर बि हूंदा उन्हनि खे दुनिया जूं ज़रूरतूं बि हूंदियूं रब मिठा मां दुआ थी घुरां उन दीन जे आलिमनि जी जेका रोज़ी जेको रिज़्क़ हुजे उहो रूह ज़मीन जे मथां इहे छटे छॾे जीअं हारी पंहिंजे बनीअ में ॿिज छटींदो आहे जिते भी वजन तो हंध वग में मिले से आई डिठो वा खुदा जो कसम अब्दुल दंग रही विंदो वा अलाए केड़न इलाइकन में फोटो भी न हो बलोचिस्तान जे वनी जबलन पहाड़न में उते भी पाचण सा पुछंदा ओ साईं चाहे फिको मन मिठो बाबा फिको मिठो पाचण सा उते अग में ही वञ त किथे फिको वा किथे मिठो वा पर पाचण का पहिरी ठयो पियो वा उते अम्मा आयशा सिद्दीका जी दुआ याद ईंदी आ अम्मा सान फरमायो तवा जा डिठल हुजन चाहे न हुजन अॼु हाणे अॼो के ॾींहं में भाजी पाछो मार ॻोठ जो नालो छा अथव चओ कारणा अलाए कहिड़ा कहिड़ा ॻोठ आहिनि जेके ज़हन में बि न हा मुस्लमान गौर कर फिक्र कर इन्ही जगह ते कॾहिं हंध कोन खयो कॾहिं देगड़ो गॾु कोन कयो मुंहिंजे पीर जे सदके लख इज़तूं मिलनि थियूं इन खे चइबो आहे दीन इस्लाम जी तबलीग आया दीन जी हिफाज़त तहफ़्फ़ुज़ मुस्लमान भा मुझे महबूब जे सहाबन जो अक़ीदो हो असहाबन जो अक़ीदो हो असा जो महबूब गुलामन जा सद ॿुधंदो बि आहे त जवाब मिली पढ़ियल त रोकनि था जे हुजूर खे सॾ बि न कयो ऐं मज़ार मुबारक ॾे मुंहुं बि न कयो उते बि बीठा आहिनि गुज़री रुगो सलातो सलाम पढ़ो त बाह खां वठी होॾे मुंहुं था कराइनि हेॾे क़ाबू थी हेॾे क़ाबू नाहे हे त अॼु जो पढ़ियल आहे पर मौला अलीअ खां मथे आलिम कहिड़ो तवज्जो हो मौला अली अबू बकर सिद्दीक जी दरख्वास्त के रद्द करे हा एप्लीकेशन डिसमिस करे छड़े हा एक तो बीमारी में हर तो नथो समझी तो जो कुल कम नथो करे असा जो नबी जान छड़ियो सॾु कंदा थे शिरक थींदो हुजूर जे कब्र ते बीहण शिरक थी पवंदो अबू बकर सॾु कंदा थे शिरक थी पवंदो हुजूर कीअं ॿुधंदो अल्लाह जो कानून अल्लाह जे नबी जो फरमान जेको मरी वञे उन खे तव्हां पंहिंजे कब्र में दफन कयो घर खुले सॾु कयूं जवाब मिले छा थो चई अबू बकर सिद्दीक जो अक़ीदो हो पर मौला अली जो भी अक़ीदो हो जेतिरा असहाब सदन जे जनाज़े में गॾु हा सभिनी जो अक़ीदो हो ऐं दुनिया ॾिठो जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक जो जनाज़ो खणी मुंहिंजे पीर जे दरबार में पहुता हैदर करार ऐं ॿिया गुलाम बि गॾु हा उन वक़्त में मुंहिंजे रहमत लिल आलमीन जे दरवाज़े मुबारक ते बीही ऐं सॾ था कनि या रसूल अल्लाह अवा जो गुलाम यारे गार वफ़ादार असां अवा जे दरबार में हाज़िर कयो अवा का इजाज़त जो तालिबा दुनिया ॾिठो जमी सीरत जा किताब लिखनि था पिया दरवाज़ो मुबारक पाण खुली पियो मज़ार मुबारक मो सॾ थियो अदखिल हबीब इलल हबीब साबित थी वियो असा जो नबी हयातुल नबी या असहाब रसूल जो अक़ीदो हो उस्मान गनी अर्ज़ कयो से मुंहिंजी दावत त मौला अली वेठो जॾहिं हुजूर फरमायो ठीकु आहे उस्मान गनी असां तुंहिंजी दावत ते ईंदासीं त मौला अली अर्ज़ कयो से पोइ भला उन ॾींहं ते मुंहिंजी बि दावत जो परे तो कोने बस मां भी इंदुसे अल्लाह अल्लाह हुजूर फरमाया अली सागे ॾींहं ते तुंहिंजी बि दावत क़बूल आहे असहाब हिक ॿिए जूं दावतूं बि कंदा हुआ मुंहिंजे महबूब जी दावत बि थींदी पर रहमत वारा हबीब रमज़ान जे महीने गुज़रण खां पोइ रमज़ानुल मुबारक वारी ईद नमाज़ पढ़ाए वापस अचनि पिया त रस्ते ते हिकिड़ी औरत बीठी ख़ातून बीठी आहे अर्ज़ थी करे या रसूल अल्लाह मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ खणी आई बीठा मां
केड़ी गाल खणी आई ही ऐ मुंहिंजा दिल पर हबीब मां अकेली न आया मदीने पाक जो सब औरतों मां सभिनी जो आवाज आया सभिनी जी नुमाइंदगी करण जे लाइ हाज़िर थिया सभिनी कॾे मूंखे मोकिलियो आ आका तव्हां तकरीर मस्जिद में कंदा हो तव्हां वाइद मिंबर पाक ते कंदा हो तव्हां खुतबा पंहिंजे जमात खे ॿुधाईंदा हो असां औरतुनि जो बि हक़ आ हिकिड़ो ॾींहुं असां जे लाइ मुक़ररु कयो असां हिक हद ते गॾु थियूं ऐं तव्हां अची असांखे बि तकरीर वाइद करे ॿुधाए हुजूर फरमाए मर्द बिगड़ंदा वरी ठहंदा मस्जिद में गॾु थींदा त उते ख़ुशि हूंदा तव्हां औरतुनि जो मामूल आहे थोरे मामले ते काथे बिगावत थी त घर बि न ईंदियूं हो तंहिंखां घर अहिड़ो रखो जिते कंहिंखे एतिराज़ न हुजे सभु गॾु थियो माला जो हबीब ईंदुसि ते पोइ घर में तव्हां नालो खणो और फरमाए उम्मे सलीम जे घर में अचो उते गॾु थियो मां रहमत वारो नबी तव्हांखे तकरीर ॿुधाए जो मकसद ही आ त गॾ जाणियूं तॾहिं बि थींदियूं हो मस्जिद में बि थींदियूं हो घरनि में बि थींदियूं हो दावतूं बि थींदियूं हो उस्मान गनी मुंहिंजे महबूब जे दावत ते इंतज़ाम कयो असां बि कंदा इंतज़ाम थींदो आहे थोरो थोरो मींहुं बि वसे पियो हल्की बरसात पे हले पई तकरीर जो ख़त्म थी दुआ खां पोइ सभिनी गाॾियुनि ते चढ़णु शुरू कयो के हेॾ पर के हेॾ पर अधु कलाक में पहुचण हो ई कोन दावत खे सॾु कयो अदा हेॾे त हेड़ी थधि में मींहुं बारिश पई वसे ॼण सिलनि खां लाइ किथां किथां के कश्मीर खां के गौसपुर खां के करमपुर खां अॼु ख़ल्क़ तो वटि गॾु थी हे नंगर मूंखे जे अॻ में खाराए पोइ सिस्टम ही असां वटि न हूंदो आहे त जॾहिं जमायत उथे त पोइ नंगर ॾियूं सॼो ॾींहुं नंगर हलियो हाणे बि स्कूल में से हले वठो पियो जेको खाए त सभु कंहिंजी मर्ज़ी आहे मुस्लमान मुंहिंजे चवण जो मक़सदु ही आहे त इहे सिलसिला तॾहिं बि थींदा अॼु बि थियनि था अॼु खारायूं था तॾहिं बि खाराईंदा गनी पंहिंजे जमात सां वेही मशवरो कयो त मुंहिंजी दावत रहमत वारो रसूल थो अचे अॼु इंतज़ाम कया कहिड़ो कहिड़ो इंतज़ाम कया कहिड़ा ताम पचाया कहिड़ी ख़ल्क़ जी ख़िदमत कया हुजूर अकेला त न ईंदा ऐं मुंहिंजा साईं मुंहिंजे महबूब जे आमद में हिक गुलाम खे हुक्म थो ॾे त मुंहिंजा दिल भर हबीब जॾहिं उतां पंहिंजे मसनद मुबारक खां मुंहिंजे घर ते तशरीफ़ खणी अचनि त तूं पुठियां क़दम मुबारक खणींदो अचिजा जेतिरा क़दम मुबारक खणी ईंदा हिक हिक विख मुबारक क़दम पाक जे एवज़ में उस्मान गनी हिकु माण्हू आज़ाद सरकार जे अचण जे ख़ुशीअ में असहाब पाना पे आज़ाद कजे सर ॿाहिरि मुंहिंजे महबूब जे मिलाद में बकरी कोन हे बिगड़े छो बिदियत शिरक तो अलाए काथों ठाहियो आहे महबूब जे असहाबन वारो तरीक़ो अपनाए महबूब जा सहाबा त महबूब जे दावत में माण्हू पाना आज़ाद पिया करे उस्मान गनी जी दावत जो तज़किरो करे मिलाद में त दावत रसूल मिलाद में त आमद उते महबूब जी आमद ही असांजे मिलाद में पीर जी आमद हूंदी आहे पर हज़रत उस्मान गनी त दंग करे छॾियो दावत जेके पचाया पर महबूब जे आमद जे ख़ुशीअ में हिक मुबारक जे एवज़ में हिकिड़ो माण्हू आज़ाद कयो पर पाण उन ॾींहं ते पंहिंजे जमायत सां मुखातिब थी ऐं पंहिंजे अंगण पंहिंजे घर पंहिंजे सहन पंहिंजे घिटी पंहिंजा कमरा पंहिंजे इलाइक़े में पंहिंजे हथनि मुबारकनि सां बुहारियूं होॾे पियो जमायत हैरान थी पुछे थी उस्मान गनीअ खां साईं अॼु तव्हां नौकरनि हुजण जे बावजूद खादमन हुजण जे बावजूद तव्हां पाण था बुहारी जो सबब छाहे एतो तव्हांखे ख़बर नाहे त दावत कंहिंजी आहे तव्हांखे पतो नाहे मुंहिंजे अंगण ते अचण वारो केरु आहे मूं घर अची मैं दिरो थिए जे मेहमान तपे कन सूधो पार हर मथा हूं घोरिया माथो ऐवान मेरा माथो ऐवान मेरा माथो ऐवान मेरा ईंदा मेहमान मोजा फलड़े खे थो सजाया ईंदा मेहमान मोजा फलड़े खे थो सजाया ईंदा मेहमान मोजा ईंदा मेहमान मोजा माथो ऐवान मेरा माथो ऐवान मेरा ईंदा मेहमान मोजा फलड़े खे थो सजाया ईंदा मेहमान
महबूब उस्मान गनी जे दावत ते आया हुन बिख मुबारक जे एवज़ में हिकड़ो बानो आजाद सरकार जे वक्त में दुआ फरमाए पिया दुखारा अखिन में लुड़क मुबारक जी हा उस्मान गनी अरसो करे आका का कोताही थी शायद मां खिदमत न करे सगयो में मान फरमाता उस्मान तोखे तो मुबारक हुजे मुझे दुख जो सबब अन्या बियो आ इशारा तव्हां जे चेहरे मुबारक ते दुख जा आसार हन का कसर न छड़िया आका जेतरो थी सगयो बसो न घटायो थमे अपनी फरमांदा आसमान तो के वरी बि मुबारक हुजे तो बेहतर कयो आ पर मुजो सबब अन्या बियो आ से केड़ो सबब आ फरमांदा उस्मान तो के अल्लाह दिनो आ तो के रब करीम इज्जत बख्शी तो वट माल तो वट ज़र तो वट ज़ेवर तो वट दुनिया दौलत पर मुझा गरीब मिस्कीन भी मुझे दावत कंदा मिस्कीन काने दीदा उनन के ताकत एतरी न रहदी उस्मान गनी तो मामलो कुलन का किरास करे छडियो अरे गरीब मिस्कीन जेके दावत कंदा उनन वट एतरो पैसो न हुदो पर मां तवा साथ गद आया पर मिस्कीनन साहब मेहरबान असा जो प्रीत वेठो ही पंजे गुलाम गरीबन सा हुजूर सदके जो ऐलान कयो हजरत अब्दुर्रहमान बिन औफ 400 ओकिया सोम खणी आयो एक ओकिया 3 तोलन जो थींदो आहे असा गद मुझे महबूब जो हिकड़ो गुलाम हजरत आसिम बिन अदी अथुटो खार को खणी आयो बिनी जो घर गद हो तई गद अचन था पिया मुझे दिल पर हबीब जे दरबार में हिकड़े पासे को 400 ओकिया सोन खणी हजरत अब्दुर्रहमान बिन औफ बीठो आ बे पासे का हजरत आसिम बिन अदी सिर्फ अथुटो खार को जो तकला खार को खणी हुजूर जे खिदमत में बीठो आ मुझे महबूब जी अजमत दा कुर्बान ऐ मुजा बापई सहाबा पई हुजूर दा गुलाम एक सोन खड़ी हाजिर थियो एक खार को खड़ी हाजिर थियो यहूदी बीठा हा मुनाफिक बीठा हा उन्हनि सोचो पे त सऊद हुजूर कई के इज्जत थो दे कई के भली का थो चवे कई के हक विछाए थो दे कैसा प्यार थो करे मुजा महबूब उठी बीठा हजरत आसिम बिन अदी हिन पासे का हजरत अब्दुर्रहमान बिन औफ हिन पासे का हुन वट सोन हिन वट खार को मुझे प्रिय अग में ठाकुर उन्हें खार को नवारे के इटाई साहब जो जे खाज जनी जो खे माल जनी जो मंडा समय से ही सेड़ गया हीरा जिन जा हड्डा या पर तव लड्डा सागिन जी सैयद चवे माथो ऐवान मेरा माथो ऐवान मेरा ईंदा मेहमान मोजा फलड़े खे थो सजाया ईंदा मेहमान मोजा फलड़े खे थो सजाया ईंदा मेहमान मोजा अबावे अंदऊ तुझे जानता है सही अवा हित वारा त हाथ कुछ बाहर का बाहर परे परे का बाहर मुखे नजर अचन था पिया काफी ॾे लाइक़ का पंध करे आया हथ सीयो ये न इनन जी वरी वापसी पे आहे कुछ घड़ियों मौको मिलो आ तो सिखी वठो अरे नंढड़ा बि ॾाढा महिरबान थी पिया गजी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जेका दीन जी गड जान इस्लाम जो बरकतूं आहिनि इन्हनि बरकतुनि में वॾी करीम जे तरफ़ खां महिरबानी थींदी आहे जॾहिं आलमनि सां गॾु वेहंदा हो नेकनि सां गॾु वेहंदा हो सालिहनि सां गॾु वेहंदा हो मदीने जे साईं फरमायो इज़ा रुकू ज़िक्रुल्लाह जॾहिं अल्लाह जे दोस्तनि सां गॾु वेहंदो सच्चन बानन जे चेहरे खे ॾिसंदो तव्हां खे अल्लाह यादि अची जी निशानी आ जॾहिं तव्हां उन्हनि खे ॾिसंदो तव्हां खे अल्लाह जो ज़िक्र यादि ईंदो आख़िरत यादि ईंदी क़ब्र यादि ईंदी दीन यादि ईंदो वरन त ॿियो बि घटि में घटि महेसर ॿाहिरि वारो वाहिद त यादि ईंदो
रात वेठा से ये गालियूं कदे कदे जुमे जो डी होंदो आ पो माल चारण वारा जग सा जो गुजरंदा हो हिक बे के दिसी अज जुमो आ जुमो ओहे वञई थो नमाज पढ़ाइण वारो इहो किथे न किथे जुमे जी नमाज पढ़ाईंदो हितो गुजरंदो ई जुमे जे दी उनन के खबर आई आ त पढ़ाइण वारे के ॾिठो से तो जुमो आ बचन जे सिर विधो सारे कदे तो के नमो सारियो बचन जे सिर विधो सारे कदे तो के नमो सारियो अछर मोजो ऐन मोजल अछर मोजो ऐन मोजल बचन बारल जो छाती दो मुझा अल्लाह महशर में सजावारल जो छाती दो मुझा अल्लाह महशर में सजावारल जो छाती दो दुआ नेकर जो पासो पर गुनहगारल जो छाती दो मुझा अल्लाह महशर में एक दोस्ती या दुनिया कर एक दोस्ती दुनिया में फलंदी दुनिया में भी अंदी या दोस्ती जरे दुनिया कमाइण वारा दोस्त क़यामत में हिक बे के दिसंदा दिसी चौंदा या वैलता लैतनी लम अतखिज फुलानन खलीला तो वारी दोस्ती त वेल में भी दोस्त बा पाण के भी कई मुखे भी बर्बाद कई बेहतर हो तो वारी दोस्ती को अग मरी वञा हा कदे तो के नमाज जी सलाह न ॾिनी होटल ते हलण जे लाइ अॻे खां अॻिरो दुनिया जे कमन में पाण मुरादो दुनिया जे शौकीनन सां गॾु हिक ॿिए खे सॾींदा रहियासीं पर अल्लाह जे हबीब फरमा जिते माण्हुनि खे होटल ते वठी थो वञी रोतापुर ते वठी थो वञी वॾनि ज़मीनुनि ते वठी थो वञी रांदियुनि क्रिकेटनि ते वठी थो वञी पियो ग़लति कमनि जे अॾनि ते वठी थो वञी पियो इन खां बहितर थी न पंहिंजे दोस्तनि खे ॿाहिरि था वठी मस्जिद ॾे निमाज़ ॾे सॾे या तरफ़ जन्नत सॾे में वठो नेकन सालिहन सां जुड़ी पओ कुरान करीम फरमाए तो क़यामत जे ॾींहुं इहा दोस्ती कम न ईंदी उते दोस्ती रहंदी त अल अखिल्ला यौम इज़न बअदुहुम लिबादिन अदुव्वु इल्लल मुत्तक़ीन मुत्तकीन जी जमात जेका अल्लाह जे वलियन जी जमात जेका सालिहन जी जमात जेका असहाब रसूल जी जमात जेके मुत्तकीन बाना उन्हनि सां मोहब्बत कंदा हो हिक मोहब्बत ॾिसण सां हिक मोहब्बत अण ॾिठी यारी शरीफ कंदा हो असांजो महबूब मुर्शिद गौसुल आज़म सरकार 5वीं सदी जे विच हाणे थी हले 15वीं सदी सदियूं गुज़री वयूं साहिरी ॾिठो से त कोन पर पीरीअ सां प्यार त कयूं या मोहब्बत इन मोहब्बत कुर्बान इहा मोहब्बत दुनिया में भी सलामत रहंदी कब्र में भी कायम रहंदी क़यामत जे ॾींहं ते भी सलामत रहंदी छो त कुरान करीम फरमाए तो इन्नल मुत्तक़ीन इहा मोहब्बत प्यार आखिरत में भी सलामत होदो त पोइ आदमन सां मोहब्बत करे नेकन सां प्यार करे सालिहन जी संगत अपना त इन्नमा तोखे हिन दुनिया में भी इज्जत मिलंदी कब्र में भी इज्जत मिलंदी क़यामत जे ॾींहं में मुर्कन दो मुके नसीब थींदो त असहाब रसूल सां मोहब्बत औलियाए कामिलीन जी मोहब्बत उलमा सुलहा सां मोहब्बत प्यार ईमान जो हिस्सो आहे ईमान जो हिकिड़ो तरीक़ो आहे त मजा साईं जैसा के मौक़ो मिली पियो आहे कुरान करीम जे ॿुधण जो दीन जे सिखण जो रहमत वारे हबीब जेके तरीक़ा ॿुधाया उन्हनि तरीक़नि सां जुड़ी पओ त तुंहिंजी जीअरे ई ज़िंदगी घर जन्नत बणिजी हर जी परेशान पुट्रा जी शिकायत पियो करे अबो आ पुट सां नथो ठहे भाइर विच ते भितियूं थी वयूं रोज़ बरोज़ मसइला पिया था वधनि खोट त आहे सबब छा आहे उन जो कारण कहिड़ो आहे जेके तुंहिंजा मुंहिंजा मामला वञनि ई नथा ॾींहों ॾींहुं परेशानियूं दुख दर्द वधंदा था वञनि पिया सबब सिर्फ़ ऐं सिर्फ़ इहो आहे हिकु त रोज़ी कमाइण जो तरीक़ो शिफ़ाफ़ न रहियो खपाइण जो तरीक़ो शिफ़ाफ़ न रहियो उन खां पोइ उलमा सुलहा
नेकन जी संगत खां दूर थी वियासीं मस्जिदन खां परे हलिया वियासीं कलमे क़ुरान जे विर्द खां परे हलिया वियासीं अॼु बि मौक़ो आहे वठी अचु अल्लाह रसूल सां सचो थी पओ दीन इस्लाम सां जुड़ी पओ तुंहिंजो घर तुंहिंजा बच्चा तुंहिंजा भाउर तुंहिंजा माइट तुंहिंजा दोस्त ये ख़ल्क़ पाण मुरादो ठहंदी क़ुरान जो वाइदो आहे इन्नल्लज़ीन आमनू व अमिलुस सालिहात सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा जो थी तो खल्क पाणे तुझे तरफ अची वेंदी तोखे वर्क करण जी ज़रूरत कान पवंदी हे खुदा जे कामिलन जो दगवा दरवेशन जो दगवा आलिमन जो दगवा जॾहिं उन्हनि जे दर ते पहुचंदा हो सभु कम पाण मुरादो ठहंदा महबूब सुभानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी सरकार जो पंहिंजो फरमान मुबारक आहे पाण फरमाता नज़र तो इला बिलादिल्लाह जमअत खरदलतन बिहुक्म तसाली ऐ दुनिया वारो सॼो जहान अब्दुल कादिर जे अॻियों ईअं आहे हथ में सरिया पाण फरमा हिकड़े पासे मोजो हथ मुबारक बे पासे ये जमीन हाने मोजो हथ मुबारक केतरो आ जमीन केतरी आ पाण फरमा तवा जे ले केतरी हुजे पर मोजे हथ मुबारक जे अगे जमीन ई आ जे सरिया तवा बुधायो त जमीन वडी है हथ सरिया जो दाणो वडो या हथ मुबारक पाण फरमाता सजो जहान मोजे हथ मुबारक जे हेठो ई आ ये सरिया जो दाणो हुजे मोजो हथ मुबारक जमीन जे मथो ई आ मुरीद जे मथो ये आ ये जमीन जे मथा आसमान हुदो आ त मुझे महबूब सुभानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी सरकार अगर जे करे ही मंजिल जो ऐलान कर था पर इहो ऐलान तदे कयो जो पाण फरमाइन था मुजी अञा उम्र मुबारक नंढड़ी हुई रहमत लिल आलमीन मां सुतो पियो हुयो में आराम जे सूरत में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निंड में उठारे हज में विहारे फरमाइन था अब्दुल कादिर खुदा जे खल्क खे तबलीग तकरीर कर साईं अञा उन जे लाइ त वॾा फन घुरजन वॾे इल्म जूं ज़रूरतूं आहिनि क़ाबिलियत थे महारत थे पोइ ये वाइदा थींदा हाणे फरमायो सभु दुनिया जा इल्म जो असां तव्हांखे ॾियूं था मदीने जे साईं मुखे ॾिनो 7 दफ़ा घणा दफ़ा ऐं हुजूर जेके हिकु दफ़ो ॾिनो उनखे ॿिए दर ते वञण जी ज़रूरत पई हिकु दफ़ो हुजूर जेके ॾिनो हज़रत अबू हुरैरा रसूलुल्लाह खे अर्ज़ कयो या रसूलल्लाह तव्हां जो ॻाल्हियूं ॿुधां तो यादि नथियूं थियनि विसरी थियूं वञनि कुझु त तव्हां ॾियो त यादि थियनि पाण फरमायो पोती विछाए गॾिया हुन बि खणी चादर लाहे हेठि विछाई मुंहिंजा आका मूंखे ॾियो इल्मु ॾियो महबूब रहमत लिल आलमीन जी ज़ात पाक ही बुक भरी फरमायो अबू हुरैरा वठो ॿियो बुक भरे फरमायो ही बि वठो उन वठी चादर खे खणी समय जो पाण फरमाईंदा वेड़ बंद कर गॾियूं ॾे हाणे पंहिंजे सीने ते रख सभु इल्म तुंहिंजे सीने में अचे इन वक्त पे हदीस जा किताब पढ़ो उलमा जी जमात के पढ़ो मदरसन में मस्जिद में कॉलेज में यूनिवर्सिटी में सब महबूब जा साहब सच्चा पर घणे खां घणियूं हदीसूं हजरत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु जे तरफ खां आहिनि अॼु बि उहे हदीसूं मिलनि थियो पियो मुस्लमान भा जेके मुझे महबूब अता फरमायो जेके हुजूर हिकु दफ़ो ॾिनो आ गया जब मौज में कतरे से दरिया कर दिया पड़ गई जिससे नजर बंदे से मौला कर दिया ऐ मुझा मुझे प्रिय जेके हिकिड़ो कतरो ॾिनो बेकिनार बहर बणिजी वियो पाण फरमाईंदा सरकार मूंखे 7 मरतबा पंहिंजो लुआबे दहन था फरमाइनि था पिया उन 7 मरतबा जॾहिं लुआबे दहन मिली वियो हिकु दफ़े मिलण वारनि जो ही मक़ाम हो जेको महबूब जे दर ते सिर्फ़ हाज़िर थींदो अता जेको महबूब जे दर तां किनी खैरात पले बो जेको महबूब जे आयो जेको महबूब जे दर तां किनी खैरात पले बो जेको महबूब जे किनी खैरात पले बो उठियो जो रूह में कहे सा कदे भी को नरल बो जेको महबूब जे दर
संदन के एक मुरीद दावत कई पंजे गोठ में उन ॾींहं ते जॾहिं अचनि पिया पाण गोठ खां ॿाहिरि हुआ पट हो पत्थर मैदान हो उते हिकिड़ो खीमो ठहियो पियो कपिड़े जो घर हो हाणे पंहिंजे जमायत खां पुछो अबा शाम थी वई आहे बहराड़ीअ में पत्थर में अकेलो घर पंहिंजो आहे सीधा चो नज़र जो कन ॾिसण ते हिकिड़ो खीमो आबाद आहे कपिड़े जो घर आहे उनजे अंदरि हिकिड़ो शख़्स वेठो आहे पीर मर्द उनजी घरवारी वेठी आहे नंढी न्याणी हुन सां अॻियो वेठी अबा केरु ही हिते छो वेठो ही हिते कमु कहिड़ो थी ओ मुंहिंजा सेवा ग़रीब आया मिस्कीन आया इन ॻोठ वारनि में रहण जी जॻह कान मिली मूंखे इज़त कोन मिली माइटनि मिट कोन कयो दोस्तनि अकेलो कयो सभु मूंखे छॾे विया मजबूर थी मित्रा वठी करे इन जबलनि में पहाड़नि में वारीअ जे भिटुनि में पंहिंजी ज़िंदगीअ जा ॾींहं गुज़ारिया थो पियो हाणे फरमाइनि था पिया अल्लाह अकबर जॾहिं पतो पियो त ग़रीब आहे मिस्कीन बेसहारो जंहिंजो केरु बि नाहे फरमाइनि था अॻिते न हलंदासीं उठ इते वेहारियो थोड़ा इते बिहारियो अब्दुल कादिर जीलानी इन ग़रीब जे मथां पंहिंजा वण फरमाइण वारो आहे सॼी जमायत वेहिजी वई पाण वेठा हाणे दावत हुजे महेशरनि भाउरनि जी ऐं साईं जन कमाल डेरे में वेही बालाणी ॿाहिरि महेशर सॼी ॻाल्हि अदा गुलाम सरवर हे गाॾी बीठी थी बाईपास ते हेठि नथी लहे हलो त वठी अचो महेशर भाउर उथी पियासीं हलो साईं जन खे अर्ज़ु कयोसीं दावत असांजे ॻोठ में तव्हां कमाल डेरे छो ओ साईं हे पंहिंजो पीर मियाई सेवारनि जो ॻोठ में एतिरा ॿाहिरि आहिनि आवाज़ दावत अॻिते सॼी जमायत अचे थी पई अल्लाह मुंहिंजा साईं जॾहिं सभु गॾु थिया हिक ॿिए खे सॾनि पिया अचो सभु नंढेड़ा वॾेरा अचो सभु नंढेड़ा वॾेरा चो जिए दस्तगीर जेको कुल पीरल जो वापीरो कुल पीरल जो वापीरो कुल पीरल एक हुंदो आहे पीर जंहिंजा मुरीद हुजनि हिकु वरी हुंदो आहे पीरनि जो पीर हिकु हुंदो आहे उस्ताद जंहिंजा शागिर्द हुजनि हिकु हुंदो आहे उस्तादनि जो उस्ताद कुर्बान सचल साईं जी ज़िंदगी पढ़ो पंध परे कोने दरादा खोड़नि जे ॿाहिरां पाण इते वेठो आहे बगदाद ॾे मुंहुं मुबारक करे सॾु थो करे पीरा ओ पीरनि जा पीर पीरा मुर्शिद पीरा नाम किथे जे टुटन जंजीरा कामिल मुर्शिद कर दिया मैं त घरोरी भर दिया हजरत भिंडदनी रहमतुल्लाह अलैह भिंड में वेही सॾो करे तमीरो चाह मदद थी अचे दिल पर खोल तरी न त आहे ॻाल्हि गरी सवा तोरी सैयदा अचो सभु नंढेड़ा वॾेरा अचो सभु नंढेड़ा वॾेरा चो जिए दस्तगीर जेको कुल पीरल जो वापीरो कुल पीरल जो वापीरो पाण फरमायो असां हिते राति रहंदासीं जेको नंगर अथव हेॾे खणी अचो त हिते दादो मालिक उन ॻोठ वारनि जेको लंगर पचायो वारो ओॾे खयूं ॻाल्हि ॻोठ सॼे खे इंतज़ार हो बकरी काहे आयो को छेलो काहे आयो को कुकड़ खणी आयो को पैसा खणी आयो को अन्न खणी आयो को अटो खणी आयो को कपड़ा खणी आयो को मुठ काहे आयो सभु लंगर पीरीअ जे ख़िदमत में पेश थियो हाणे वठंदा विया वठी सभु गॾु करे जॾहिं सुबुह जे खैर जी निमाज़ पढ़ी रवाना पिया उन कपड़े जे घर वारे गरीब खे घुरायो अॻिते अचो जॾहिं गॾु अचे वेठो फरमाइनि था हे मुंहिंजी जमायत हे मुंहिंजा मुरीद आहिनि इन्हनि मूंखे नंगर ॾिनो उन नंगर में उठ बि आहिनि बकरियूं बि आहिनि रिढूं बि आहिनि कुकड़ बि आहिनि कपिड़ा बि आहिनि पैसा बि आहिनि ज़र ज़ेवर बि आहिनि अॼु जो कुझु बि मुंहिंजे मिल्कियत में नंगर मिलियो आहे त हू असां पाई बि न खणंदासीं त अब्दुल कादिर जीलानी तो ग़रीब खे सभु कुझु ॾेयूं थो वञा जो मामलो पीरान पीर दिल पर दस्तगीर सरकार जिते भी बीता हाथ
साबित करे देखो काशे सब कुछ दींदा हा असा जे मथो हक एकड़ो शख्स खणी आयो थेलो पैसन जो भरल उन वक्त में हुंदा हा सोन जा सिक्का चांदी जा रुपया चाहे मुजी दावत आए खैरात कबूल फरमा बाहर कढी जब खणी वनी मोटाए पंजा संगे न खप नहीं मां जमींदार हा पटई कई तमे हारे कदी मां फसल मां मुजी कबूल पान पर मैं मोटाए खणी वनी जदी घणो इसरार पियो करे मां बुक भरे जी आले में जोर दिनो जी आले काले के निपूर बोआ उन मां रक्त बोड़ा करे हेठ करण लगो मैं खबरदार ये ब्याज जी मडिया ये हराम जो पैसो आ गरीब मिस्कीनन जा तो हक फबाया उन मां तो पैसा खणी मुंह वटायो ही त लंगर कबूल फरमाए वारी पैदा ना है हे मुझे दर्द जे फकीर दिसी तो जे बुहारी दार दिसी तो असा जे दर्द हराम जी पाई न मिलंदी आ पर मुझे बुहारी दार खे पर पप्पा को रोजी दई छदी आहे पाण जिते ईंदा हा त नयूं वींदा हा अदा करम भाव असां जिते ईंदा हूं त वधियो वींदा हूं आज जो त नयूं वञो उहे ॿिया ॾियण वारा महबूब जा बचड़ा सखी हा मुंहिंजे दिल पर हबीब जा आशिक हा पीरान पीर महबूब सुबानी रसूलुल्लाह जा बचड़ा ऐं सैयद जीलानी जो ये बखूबियूं आहिनि महबूब सुबानी जो पंहिंजो तरीक़ो आहे जीलानी सैयद जो बखूबियूं आहिनि हिन त सखियूं जेको ईंदो उनखे ॾींदो ऐं ॿिए नंबर ते उहो माफ़ करणु कॾहिं बि कंहिंखो ज़ाती बदिलो न वठंदो हे मुंहिंजे महबूब जे बचन जी सुञाण उन्हनि जी निशानी आहे महबूब सुभानी हे तरीक़ो वठायो ऐं मुंहिंजे दिल पर हुज़ूर जो तरीक़ो हो अल्लाह जा कामिल वली अॼु बि निमाज़ पोइ पढ़ंदा आहिनि अॻु में पीरीअ जी ज़ियारत करे वठंदा आहिनि अॻु में उन्हनि जूं अखियूं मुबारक महबूब जी ज़ियारत कंदियूं आहिनि उन्हनि अखियुनि तो कुर्बान इब्राहिम साहब ॾिसी आख़िर मजबूर थी जे तो अखियुनि में थी वे रावी न तोखे हिकड़ी बस मेहरबानी कर अखियुनि में थी वे हो तुम्हारे छपर ढकिया तोखे ॾिसे न ॾे आओ न पसा को बियो अखियूं तो में सुकरी तू अखियुनि में आई अखियुनि खे अब्दुल लतीफ चवे भाई न भाई पर अखियूं अॼु ताए आहिनि तुंहिंजे आसरे उहद जे जंग जी जिते मकाम हो उहद जबल जे पार में मुझे महबूब जो वफादार चाचो हजरत अमीर हमजो साईं उन जी मज़ार मुबारक हुजूर फरमाया क़यामत ते जेको हिते अची मुझे चाचे के सलाम चवंदो पाण जवाब त ॾींदा पर क़यामत में शफाअत पर संदन सां गॾु हिकड़ी ॿी बि मज़ार आहे उते लिखियो बि पियो आहे तव्हां खे ॿुधाईंदा उहा मज़ार हज़रत मुसअब बिन उमैर रज़ी अल्लाह ताला अन्हु मुंहिंजे महबूब जो सचो ग़ुलाम उन जी हिकड़ी वॾी तारीख़ आहे वॾो हिकड़ो मज़मून आहे उहो उहद जे जंग में शहीद थियो मुंहिंजे महबूब जे आॾो बीठो जिते काफ़िरनि चइनी पासनि खां हमलो कयो चारई पासा तीर वसनि पिया तलवारूं वसनि पियो पत्थर वसनि पिया मुंहिंजे महबूब जो जिस्म मुबारक सरकार जा चपा मुबारक जख्मी था सरकार का खून मुबारक पंहिंजे जिस्म पाक ते हलंदो रहियो उन वक्त में हज़रत मुसअब बिन उमैर पंहिंजो सीनो ताणियो बीठो आहे उन जंग जे दौरान मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम जेके शहीद थिया मदीने पाक में मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं हलनि पियो इहा ॻाल्हि बि ॿुधाए त मुंहिंजे दिल पर हबीब खे तकलीफ़ पवंदी आहे मदीने पाक मां मर्द त पंहिंजी जॻह ते औरतूं बि निकिरी पियो हिकु ख़ातून मदीने पाक मां डुकंदी डोड़ंदी उहद जे मकाम ते पहुते सॾ थी करे त ख़ैरियत जी ख़बर जो हिकु सहाबी सबोरे सॾ करे चयो मां तुंहिंजे मुड़ुस जी लाश हेॾो पई चएती मुड़ुस पुछाई कान थी ॿी ख़बर ॿुधाए मां जे मुड़ुस नथी पुछी त तुंहिंजे अबे जी लाश अॻियां पई थी अबो कोन थी पुछा भला पुट जी लाश बि अॻियां थी पुट पुछण कोन आई हा भाउ जी लाश पई थी चएती भाउ पुछण कोन आई हा आख़िर कंहिंखे पुछण थी चाहे चएती मूंखे ॾियो को पुनल जो दसोरी अदियो मूंखे ॾियो को पुनल जो दसोरी अदियो मां त आया तेरे में बेवसेड़ी अदियो मूंखे ॾियो को पुनल जो दसोरी अदियो मूंखे ॾियो को पुनल जो दसोरी अदियो मां त आया तेरे में बेवसेड़ी अदियो मूंखे ॾियो
पुठला जो उन्हें जंग जे दौरान हजरत मसअब बिन उमैर वो मुझे दिल पर हबीब सा गड सीनो तारे बीठो और पासे जे हमले के रोकी दो रहो आखिर बिढ़ंदे जंग कंदे 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 थोरो मुझे महबूब का ओ तती परिय फिक जबल जे पार में बीठो उते संद के अल्लाह जे महबूब जे वफादारी दा कुर्बान वफा कंदे 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 जदे तीर तलवारू जिस्म जे मथा हावी थिया जिस्म पाक मा खून पुहारा करे वहण लगो आखिर किरी पियो अल्लाह अकबर को गुलाम मथा जे बीठो हजरत मसअब बिन उमैर जे अखिन में लुढ़का पूछे थो मसअब तू तो कामयाब आ तू तो खुश थी शहादत जो मौत खुदा तोखे नसीब तो करे निहारे जे थो मां त जन्नत अखिन सां ॾिसां थो पियो गुरु आसमान खां लही आयो लहदे ॾिसां थो पियो पर अॼु हिकिड़ी हसरत रहे थी पई हिकु उमेद बाक़ी रहे थी पई हिकु ख्वाहिश आख़िरी बाक़ी रहे थी ऐं मसअब अञा छा खुटो थी छा न मिलियो थी कहिड़ी उमेद तुंहिंजी रहे थी तो हिकिड़ी उमेद बाक़ी आहे कहिड़ी तो ही अखियूं छल हबीबन जे आॾो ही अखियूं छल हबीबन जे आॾो हुजनि दम ख़तम थी वञे सिर्फ़ दीदार में ही अखियूं छल हबीबन जे आॾो हुजनि दम ख़तम थी वञे सिर्फ़ दीदार में दम ख़तम थी वञे सिर्फ़ दीदार में दिल रुबा जे सदल दर्ज दर पान थी दीद वे ही रहा बस यसो यार में दीद वे ही रहा बस यसो यार में अब्दुल गफूर से ता पढ़ो यो पासो शुरू थी वेंदो अदा अब्दुल रज़ाक भाउ हाणे तव्हां पढ़ो पोइ गुलाम सरवर पढ़ंदो सिलसिलो अॻिते हले मोहम्मद अमीन से तव्हां सभिनी खे पार तक ज़बान खोलियो ही अखियूं छल हबीबन जे आॾो हुजनि दम ख़तम थी वञे सिर्फ़ दीदार में दम ख़तम थी वञे सिर्फ़ दीदार में ही अखियूं छल हबीबन जे आॾो हुजनि दम ख़तम थी वञे सिर्फ़ दीद सब गॾिजी पो दम ख़तम थी वञे कस थी लॻे छाजे अॼु दीदार थी पए दम ख़तम थी वञे सिर्फ़ दीदार में दम ख़तम थी वञे सिर्फ़ दीदार में ही अखियूं छल हबीबन जे आॾो हुजनि दम ख़तम थी वञे सिर्फ़ दीदार में ही अखियूं छल हबीबन जे आॾो हुजनि दम ख़तम थी वञे सिर्फ़ दीदार में दम ख़तम थी वञे सिर्फ़ दीदार में दिल रुबा जे सदन दर्ज दर पान थी दीद वे ही रहा बस यसो यार में दीद वे ही रहा बस यसो यार में दीद वे ही रहा बस यसो यार में ही अखियूं छल हबीबन जे आॾो हुजनि ही अखियूं छल हबीबन जे आॾो हुजनि दम ख़तम थी वञे सिर्फ़ दीदार में दम ख़तम थी वञे सिर्फ़ दीदार में दम ख़तम थी वञे सिर्फ़ दीदार में 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 दम ख़तम थी वञे सिर्फ़ दीदार में सिर्फ़ दीदार अल्लाह साईं असांजी हाज़िरी क़बूल फरमा रब मिठा पंहिंजे पिरीअ जे सदके ही जेका बि जमात हिन ॻोठ खां पारे ओड़े खां परे परे खां ॿाहिरि पंधिड़ो करे आया आहिनि